खिपरो में फूड खाते पाना फ्लोर मिल्स मालकन के कोटा मुताबिक कणक न मिलण सबब फ्लोर मिल मालकन 2 ॾींहनि खां फ्लोर मिलनि खे ताला हणी शटर बंद हड़ताल करे छॾी। अपडेट कयूं पिया कि खिपरो खां फ्लोर मिल मालकन लियाकत कामखानी जगदीश मल मोहम्मद इरफान ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मौक़े ते फ्लोर मिल मालकन मीडिया खे दाहींदे चयो त सरकार ऐं फूड इंतज़ामिया असांखे पंहिंजी घुर्ज मुताबिक कणक न पई ॾिए, जंहिंजे करे मजबूर थी असां पंहिंजे अटे जूं चकियूं बंदि करे छॾियूं आहिनि। इन्हनि वधीक चयो त कणक जी कोटा एतिरी ॾिनी थी वञे जंहिंमां असां फी कस्टमर खे 1 किलो बि अटो नथा ॾेई सघूं। उन करे मजबूर थी असां अटे जूं चकियूं बंदि करे छॾियूं आहिनि। हिननि चिताव ॾींदे चयो त जेसिताईं सरकार ऐं फूड खाते पारां असांखे घुर्ज मुताबिक कणक न ॾिनी वेंदी तेसिताईं असां फ्लोर मिल्स बंदि रखंदासीं। HRJDU न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।